वक्ता मां उनखे बि निवेदन कंदुमि त कृपया मंच ते पंहिंजो अची स्थान ग्रहण कनि। श्री डॉक्टर ऋषि तीर्थाणी जो स्वागत कनि। राष्ट्रभाषा हिंदी लाए असांजे दिल में इज्जत आहे, प्यार आहे, असां सभी जातियुनि ऐं सभी ॿोलियुनि जो क़दुरु कयूं था, पर पंहिंजी ॿोली सिंधियत ऐं सिंधियत लाइ बि हमेशह कोशिशि कंदासीं। जीअं असांजो आईंदो असांजी संस्कृति ऐं असांजी सिंधियत हमेशा कायम रहे। जो आयो लाल झूलेलाल। मेरा भाव है भेनर माफ़ कजो मूंखे पहिरीं अध्यक्ष मूंखे चयो वियो आहे त 1857 खां वठी 1952 ताईं सिंध जो आज़ादी जी युद्ध में कहिड़ो योगदान रहियो आहे। मूं अचण सां अधिकारियों ने चयो त मूंखे तव्हां 10 महीने 3 साल अॻु में बॉम्बे वारनि मूंखे गुजरात वारनि घुरायो हो। निवेदन करूंगा श्री रमेश भंडारी से कि वो पुस्तक का
स्वागत भोजन श्री मोतीलाल जी वोरा से करवाएं। दोस्तों, इस पत्रिका को अभी हम यहाँ पे बाहर में जहाँ पे रजिस्ट्रेशन हुआ है वहाँ पे ये वितरित की जाएगी। आप सबसे निवेदन है कि क्या ये पुस्तक, ये पत्रिका जरूर लेके जाए। इसमें जो सामग्री है उसको आप देख के वाकई में महसूस करेंगे। फाउंडेशन बम्बई के अध्यक्ष राम जवाहरानी जी, श्री रोटीराम सावणी जी, हीराराम भुजवानी जी, आलमल मखानी जी, डॉक्टर वेशवीर केरखानी जी, मनोहर शिवदासानी जी, फोरम के सचिव कन्हैयालाल सुगानी जी, कार्यक्रम के संयोजक डॉक्टर उदेजा, सम्मानित पार्षदगण श्री चंद्र सुडानी जी, आनंद कुकरेजा जी, केशवाल कटलारी जी, मध्य प्रदेश कांग्रेस कमेटी के महामंत्री श्री राजेंद्र तिवारी जी, मंच पर उपस्थित सभी सिंधी समाज के सम्मानित नेतागण, आज के इस सम्मेलन में उपस्थित भाइयों बहनों, नौजवान साथियों, पत्रकार बंधुओं और मीडिया से आए हुए अन्य सभी हमारे साथीगण, मुझे इस बात की बेहद खुशी है कि बहुत हफ्ते के बाद आज सिंधु कल्चरल फोरम के माध्यम से इस सम्मेलन का आयोजन हुआ है, जिसमें हमारे प्रदेश के और प्रदेश के बाहर से आए हुए सिंधी समाज के वे गणमान्य विभूतियाँ उपस्थित हैं, जिन्होंने आज़ादी के इन 50 वर्षों में देश के विकास को एक गति दी है। मंच जो मुख्य मेहमान हिन पासे में इहो मंच ते वेठे मूंसां ॻाल्हाइण में ख़बर पई त सिंधी जाति जो हितेश आहे। हुनजे भाषण मां बड़ी साफ़ ज़ाहिर थियो त सिंधी समाज खे उहो कुझु ॾियणु चाहे थो। सिंधुगढ़ जी अनाउंसमेंट हुनजी भावना हुई। मां चाहींदुसि अॼु उनखे उनजे नाले में कुझु थोरो मां बदिलाव थो कयां त अॼु खां असीं सिंधी समाज वारा हुनखे पंहिंजो हिकु समाज जो मेंबर सम्झंदासीं ऐं हुनजो विदा चरण शुक्लानी करे छॾींदासीं। साल हुनजो ॿियो फिक्रो मुंहिंजो हुनजे पोयां मतिलबु हो त मेंबर ऑफ पार्लियामेंट आहे। सिंधी थियण जे नाते हीअं हुनखे अहसासु थींदो त असां पोयनि 50 सालनि में पार्टीशन खां पोइ विरहाङे खां पोइ छा थो वियो आहे। जॾहिं हुनखे इहो अहसासु थींदो त ज़रूरु असांजो आवाज़ हुते पार्लियामेंट हाउस में बुलंद कंदो ऐं असांजा हक़ असांखे ज़रूरु मिलंदा। सदर जे नाते जे रोशन जो असांजे मंच ते वेठल जेके सिंधी समाज जा रहबर, सिंधी समाज जा नेताऊं, अलॻि अलॻि शहरनि मां आयल असांजे स्वतंत्र सेनानी रोशीराम थावाणी, जिन पंहिंजे अॼु जे विषय ते तव्हांखे काफ़ी कुझु ॿुधायो, न त मां तव्हांजो घणो वक़्तु वठी 2 मिंटनि में सभु उन्हनि जो जेको निचोड़ हो उन ते मां रोशनी विझंदुसि। त पोयनि 50 सालनि ते जेकॾहिं असीं पोइ ते ॿाहिरि ॾिसंदासीं त असांजे वॾनि काफ़ी कुझु ढोलियो आहे, काफ़ी कष्ट ऐं तकलीफ़ूं सचियूं आहिनि। छाकाणि इहो जेको विधि जो बदकिस्मती जो तीर जेको छुटो विरहाङे जो बंटवारे जो, उन सां 5000 साल जेको असांजी पुराणी सभ्यता चई की मोन जे लड़े लाइ असीं मालिक आहियूं, प्राचीन सभ्यता जा असां मालिक आहियूं, उन्हनि खे बेघर करे छॾियो। असीं भारत जे कुंडकश में रहियासीं ऐं जिते जिते असांखे साहब मिलियो असां पंहिंजो हुते रहणो घर ठाहियोसीं। काफ़ी तकलीफ़ुनि ऐं घणनि ई कचालनि खां पोइ इहो हो त न घर हो, न असांखे रहण लाइ घर हो, न खाइण लाइ रोटी मिली, न कपिड़ा हा। इहे सभु मुश्किलातूं असां सही करे पंहिंजे ताक़त, पंहिंजे बुलंद इरादनि, पंहिंजे महिनत, पंहिंजे वफ़ाई ऐं पंहिंजे
ईमानदारी से असा आर्थिक रूप अज लड़खड़ाई ने कहने के मुकाम से पहुंचा आहियूं। पर अपना दोस्तों उन 50 साल में असा पंहिंजी भाषा पंहिंजी संस्कृति घणो कुछ उन में भर चुका आहियूं। असीं अॼु अहिड़े मुक़ाम ते अची पहुता आहियूं, पर्टिकुलर मां बॉम्बे जी ॻाल्हि कयां, हिते वरी जो ॾिठा त सिंधी सुठे नमूने ॻाल्हाई वञे थी, सम्झी वञे थी। हिकु अहिड़े मुक़ाम ते अची पहुता आहियूं जिते पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे सम्झाइणो थो पवे त असीं सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे। अॼु सिंधियत जो जेको बि इतिहास लिखंदो हूंदो मां सभिनी को परेशान हूंदो, हुनखे इन ॻाल्हि जो अहसासु थींदो त शायदि ही सिंधियत जो आख़िरी बाप जा आख़िरी सेक्शन लिखी रहियो आहे। अॼु ॿुधा दोस्तों, देखो जेकर असांजे समाज जो कोई माण्हू मरे थो त असां ई था सम्झूं त हिकु सिंधी हो, पर जेकॾहिं कोई न वेहे थो त ईअं थो लॻे तो अंग्रेज़ जा। छाकाणि त घरनि में अॼु एजुकेशन जेका आहे उहा सिंधीअ जे बदिले कान्वेंट स्कूलनि में दाख़िला कराए उन्हनि खे ॿारनि खे अंग्रेज़ी सेखारी वञे थी। उन लिहाज़ सां असांखे घुरिजे त असीं पंहिंजे भाषा सिंधी ॿोलीअ खे संस्कृति खे बचाइण लाइ मिली करे असांखे यत्न करणो आहे, हुन जो रस्तो ॻोल्हणो आहे। कुछ रस्ता असांजे लाइ बंदि थी चुका, नसूं रत खणी वञनि थियूं, उहे जेकॾहिं ख़राबु थियनि थियूं त बाईपास सर्जरी करे उनखे ज़िंदा कयो वञे थो। साॻी पोज़ीशन अॼु असांजी सिंधी ॿोली जी आहे। असांखे के ॿिया रस्ता ॻोल्हणा आहिनि ऐं उहे अॼु असां रस्ता इहे आहिनि त सभ्यतिक प्रोग्राम, वोकल कल्चर, जंहिंखे असीं गीत संगीत नृत्य नाटक जे ज़रिए नौजवान टही ते पहुचायूं। पंहिंजी संस्कृति पंहिंजो इतिहास उन नाटकनि में, उन नृत्य में, उन संगीत ऐं गीतनि में भरे करे असां पंहिंजी यंग जनरेशन खे उन तरफ़ माइल कयूं, उन तरफ़ खिचियूं। जेकॾहिं उहे असां सां ईंदा ऐं उन्हनि खे यकीन आहे असांखे त असांजी एतिरी त संस्कृति ऐं सभ्यता, असांजो कल्चर एतिरो ऊचो आहे, एतिरो रिच आहे जो उन्हनि खे पक उन मां स्वादु ईंदो, उनखे सम्झंदा, उन में वधीक अंदरि वञण जी कोशिशि कंदा ऐं उन कोशिश करण लाइ असांखे हिकु मिली करे सिंधी ॿोली ऐं संस्कृति हासिल कंदासीं। सिंधी सहयोग दिया और हमें इस कार्यक्रम को आयोजित करने में मदद दी। हिंदू कल्चरल फोरम हार्दिक धन्यवाद देता है। आज हमारे जो दूर दूर से पधारे हैं, हमारे बम्बई से श्री राम जवाहरानी सिंधी बोली परमात्मा का
बन गया। एक गाते मोहब्बत का जो अफसाना बन गया। साकी दिखाना भी कभी ये मैदान बन गया। तुझसे नजर मिला के मैं तो क्या बन गया। कभी शमा बन गया तो कभी पहलवान बन गया। कभी लैला बन गया तो कभी मजनू बन गया। और जो